उडेरुलाल मां ख़बर ॾींदा हलूं त 10 दरी वाह जो दर पाणी जी दॿा सबब टुटण ऐं मटियारी जे छंडण वाह जे ओवरफ्लो हुजण करे माण्हुनि में ख़ौफ़ पकड़जी वियो आहे। MP मटियारी मखदूम रफ़ीकुल ज़मा वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह फ़ोन ते राब्तो करे छंडण मोरी जे नाज़ुक सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। इन खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह आपाशी सूबाई वज़ीर ॾियाम ख़ान शोरो खे तकड़ा क़दम खणण जा हुकुम ॾिना ऐं चयो वियो त 10 दरी जे वाह जा दर बंदि कया वञनि। जितां बि वाह खे रोणियो आहिनि उते मशीनरी घुराए छंडण जे पासनि खे मज़बूत कयो वञे। कंहिं ऑफिसर जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। उन मौक़े ते मखदूम रफ़ीकुल ज़मा ॿुधायो त मशीनरी पहुची वई आहे। इंशाअल्लाह जल्द छंडण वाह जो पाणी जी लेवल हेठि किरंदो। मटियारी जो अवाम परेशान न थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।